अस्सलाम वालेकुम क्लास। जी तो अॼु असांजी क्लास आहे रियाज़ी यानी मैथमेटिक्स क्लास 1। क्लास 1 जा टॉपिक असां हली रहिया आहिनि, जंहिंमें अॼु असां सिखंदासीं सॼनि अदनि जो तसवुरु असांजो हली रहियो आहे। सॼा अद असां कंहिंखे चवंदा आहियूं जेके ज़ीरो खां स्टार्ट थियनि वेंदा आहिनि, ठीकु आहे। अॼु असांजो टॉपिक आहे शयूं ॻणियो ऐं अदद ख़ाली गोल में लिखो। माना शयूं ॻणियूं, हे छा आहिनि असां वटि? बैलून। छा आहिनि असां वटि? हाउ मेनी बैलून्स आर दीस? काउंट इट। 1 2 3 4 5। हिकु हिकु हिकु, ॿ का ॿ, टे का टे, चार का चार, पंज का पंज। घणा आहिनि? 5 पंज। How many balls are these? 1 2 3 4 5 6। How many balls are these? 6। ही बाल घणा आहिनि? 6। हाणे छा लिखंदो? हिन में लिखंदासीं असां घणा आहिनि? 6। ठीकु आहे। How many pencils are these? Count it। 1 2 3 4 5 6 7 8। घणियूं आहिनि? 8 माना 8। वरी घणियूं? हिकु हिकु हिकु, ॿ का ॿ, टे का टे, चार का चार, पंज का पंज, छह का छह, सत का सत, अठ का अठ। घणा आहिनि? 8। Now count the stars. How many stars are these? 1 2 3 4 5 6 7 8 9। How many stars are these? 9। ये सितारा घणा आहिनि? 9। हिते लिखंदासीं 9। ठीकु आहे। माना अहिड़ी तरीक़े सां तव्हां वटि जेके बि शयूं आहिनि क्लास में या घर में जेके बि शयूं आहिनि तव्हां ॻणींदव ऐं उहे नोट कंदा वेंदव पंहिंजी कापीअ ते, ठीकु आहे। उन खां पोइ हेठि चए थो ॾिनल अदनि खे ज़ोर सां पढ़ो ऐं ख़ाली खाननि में लिखो। तव्हां नंढा ॿार आहियो, हूअं ई ज़ोर सां पढ़ंदा आहियो। ज़ोर सां पढ़ंदा आहियो न बाबा? पोइ हाणे ज़ोर सां पढ़ो। हे छा आहे? ॿुड़ी। ज़ोर सां पढ़ो बाबा। छा करिणो आहे? इहो हिते लिखिणो आहे ॿुड़ी। पोइ छा आहे? हिकु। हे छा आहे? हाणे इहो हिकु हिते लिखंदव, ठीकु आहे। हाणे छा आहे? हे छा आहे? 2 हिते लिखंदा वेंदव। हे छा आहे? हे छा आहे? हिते लिखंदा वेंदव। हे छा आहे? हिते लिखंदा वेंदव। हे छा आहे? 5। हे छा आहे? 6। हे छा आहे? 7। हे छा आहे? 8। हे छा आहे? 9। ठीकु आहे। हाणे तव्हां ईअं लिखंदा वेंदव मथां खां हेठि ॿुड़ी, हिकु, ॿ, टे, 4 5 6 7 8 9। ठीकु आहे। 9 ताईं लिखिणो आहे। काथां शुरू कंदासीं? हर खाने में लिखंदासीं। कीअं? हिते मथां ॿुड़ी, हिकु, ॿ, टे, 4 5 6 7 8 9। ठीकु आहे। सम्झी वियो? माना हेसि ताईं इहो सभु साॻियो ई लिखिणो आहे। अॼु असां इहो क्लास हिते मुकमल थिए थो। अहिड़ी तरीक़े सां तव्हां पंहिंजी कापियुनि ते बि इहे शयूं नोट कंदव। जेकॾहिं तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशा ते नवां आहियो त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो त जीअं ॿिया बि शागिर्द हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।